बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम साईं, अॼु असां ॾाढा ख़ुशि आहियूं। असांजे हिकिड़े वर्कर भाउ खे मां शुक्रगुज़ार आहियां, पंहिंजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो, जे असांजे वर्कर लॾे मां कोऑर्डिनेटर मुक़ररु कयो अथसि पंहिंजो, ऐं असांखे वर्करनि खे इज़त बख़्शी अथसि। ऐं उन खां पोइ असांजे दिलि शहीद बेनज़ीराबाद खे इज़त बख़्शी अथसि। ऐं इंशाअल्लाह ताला असां बिलावल साहब जे तवक़ुआत ते पूरी लहंदी तनज़ीम ऐं उन एतमाद कयो आहे तनज़ीम ते। ऐं हीअ तमामु वॾी ज़िम्मेदारी आहे उनखे यूथ ऐं सिपाफ जी के रीऑर्गनाइज़ेशन लाइ पूरे पाकिस्तान में टास्क ॾिनो अथसि। ऐं इंशाअल्लाह ताला अॻे बि सिंध जो सदर रहियो आहे मीर सोराब ख़ान मरी साहब, ऐं इंशाअल्लाह हाणे बि पाण मल्हाईंदो। ऐं अॻे ई महिनती वर्कर आहे, जफ़ाकश आहे। इंशाअल्लाह असांखे हुन मां पूरी उमेदु आहे हू पंहिंजो जेको उहिदो हुनखे मिलियो आहे उनखे बाक़ाइदे बख़ूबी सुहिणे नमूने निभाईंदो। पीपल्स पार्टी असां हीअ इस्तक़बालिया कैंप लॻाई आहे। हिन जी ऑर्गनाइज़िंग जेका आहे उहा ॾाढे ग़ुलाम शाह लगारी ऐं उन्हनि जी टीम जेका आहे महिमान असांखे हमेशह हिते कीरो पंप ते असां इस्तक़बालिया कैंप लॻाईंदा आहियूं। मां उन्हनि दोस्तनि खे बि जो शुक्रगुज़ार आहियां, ताल के सकरन जे दोस्तनि जो जिन वॾी जफ़ाकशी कई आहे, महिनत कई आहे ऐं बैनर ऐं कैंप वग़ैरह लॻाया अथनि। कल्ह खां वठी महिनत सां में लॻा पिया आहिनि। इंशाअल्लाह उते हितां जॾहिं असां वेंदासीं पीपल्स सेक्रेटेरिएट, उते बि सुठो असां प्रोग्राम पार्टी जी तरफ़ रखियो आहे, इस्तक़बालिया उते बि रखी